तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर। बरकत वारिया उहा अल्लाह जी ज़ात जंहिंजे हथ में कब्ज़े कुदरत में कायनात जो ज़र्रो ज़र्रो आ, उन जी मर्ज़ी आ। सवा मण मां 100 मण करे छॾे उन खां पुछण वारो कोई नाहे। सवा मण मां 60 मण करे पुछण वारो कोई नाहे। छटियल सवा मण ई ख़त्म करे छॾे उन खां पुछण वारो। जवाब दे मुसलमान, पुछण वारो दिल त कबूल थी पर अल्लाह करे यकीन। जंहिं मुसलमान जो हे न दुनिया जी तारीख़ लिखन था पिया। हल भेणा ॾिसो त पाकिस्तान में हाजी हज ते आया 30 लख, सॼी दुनिया जा 15 लख, हिकिड़े पाकिस्तान जा 15 लख। उम्रे ते हाजी आया रमज़ान शरीफ में 20 लख, सॼी दुनिया जा 10 लख, हिकिड़े पाकिस्तान जा 10 लख। ॾिस त वञी जुमे जॾहिं त मस्जिदियूं बि टुबियूं पयूं हन, ईअं पीहण जी जगह कान्हे का। पर वरी जे बेईमानीअ में निहार त सॼी दुनिया पोइते पाकिस्तान सभिनी खां टॉप ते बीठो। छो मुंहिंजा दोस्तो असां ही जेको कयूं था रुगी ॾेखारण लाइ था कयूं। जॾहिं न दिल में इहा ॻाल्हि बीठी त मुंहिंजो सुहिणो रब मूंखे ॾिसी रहियो आहे, उन ॾे मज़ो ई को ज़िंदगी जो ॿियो थी। अज़ीज़ाने मन अर्ज पे कयम तो न अल्लाह जे बाने हमेशा इहो मामूल हुयो। जेडी मल वरी खजी तैयार थींदी हुई, जेडी मल पंहिंजी खजी लाहींदो हुयो, जियां तूं असां जो सुणे अब्दुल कादिर जीलानी जे नियत सां टोयो कढंदा हो, उन वक्त में मुंहिंजा दोस्त हो अल्लाह जो बानो पहिरीं क़रीबन जो हक़ अलग कढंदो हुयो, बाक़ी भी विकरो करे छॾींदो हुयो। ॾाढो भलो वक्त गुज़रंदो हुयो। राह रब्बानिया अल्लाह जो हुक्म मञणो आ। ये जिंदगी हमेशा रहण वारी शय नाहे। मौत जी घड़ी अचे वई, उन अल्लाह जे नेक साले बाने जे मथा मौत जी घड़ी अचे वई। जॾहिं मौत जी घड़ी अचे वई, उनका अल्लाह जो हुक्म कबूल कयो, अबो त दुनिया छॾे वयो। महीना कुछ गुज़री वया, वरी जॾहिं वरी खजी फरण शुरू थी। हाणे अगे त वॾो बाबो हुयो, कानून हिकड़े जो हुयो। हाणे 5-7 पुट वेठा हन, सभिनी जूं ॻाल्हियूं अलग अलग। रात जो भाइर पाण में वेही सलाह था कन। हाणे ॾियो ख़बर बाबा त हीअं कंदो हुयो, हाणे पाण खे कीअं कम करणो आ। जेको घणो पंहिंजे पाण खे सियाणो समझंदो आ, कॾहिं सभिनी खां नंढो हूंदो आ, कॾहिं सभिनी खां वॾो हूंदो आ, कॾहिं वरी विच जो दादलो हूंदो आ। तकड़ में वठी तजवीज़ ॾींदो आ। भाइरनि तजवीज़ ॾिनी, हीअं था कयूं। बाबो अकेलो हुयो, बाबो त बादशाह माण्हू हुयो, सॼी दुनिया खे उखाराईंदो हो। असांखे वलर बचड़न जा हाणे अचो त माण्हू बि हिरियल हन। अहिड़ी का तजवीज़ कयूं, माण्हुनि खे झलियूं बि न, माण्हुनि खे रोकियूं बि न, ऐं माण्हुनि खां बचायूं बि। अहिड़ी सलाह कयूं, सलाह कयूं त सुबुह जो सवेल अञा ऊंदा ही रात हुजे, माण्हू निंड पया हुजन, पाण बाग में निकिरी हलूं, रात जो कपड़ा विछाए अचूं। जेकी डंग किरी पवन, सिज उभरे खां अग में खणी घर में लिकाए रखूं। गरीब हिरियल ईंदा, ॾिसंदा केरु कोने, मोटी वेंदा। हाओ माओ टरी वञे, पोइ पाण उहे खणी हली मार्केट में विकिणी करे घणो नफ़ो कमायूं। तव्हांजा बच्चा असांजा ख़ुशि रहनि। हिननि हिते सलाह कई, अल्लाह पंहिंजे कुदरत जो हुते निज़ाम ठाहे छॾियो। ॿुधायांव अॻिते, ॿुधायांव या न ॿुधायांव? जवाब ॾियो, ॿुधायां। ओ खणी कुझ वया कीन, जे मालिक लखन जा, लटे आया कांधी ॾही मण मिटीअ जा। चओ दोस्त खणी कुछ वया कीन, खणी कुछ वया कीन, जे मालिक लखन जा, लटे आया कांधी ॾही मण मिटीअ जा। पाए वेस सुहिणा घुमदा जेके, घुमदा जेके,
वॾे नाज़ नखरनि सां हलंदा जेके हलंदा जेके अॼु से सुता थई अॼु वञी सुता थई पाए लटड़ा कफन जा लटे आया कांधी ॾही मणा मिट्टीअ जा ओ खणी कुझु वया कीन खणी कुझु वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी ॾही मणा मिट्टीअ जा हंधे माग जन जी हुई हा कहलंदी हुई हा कहलंदी ॾिसी चगेरो तन जो दिलड़ी हुई ठरंदी दिलड़ी हुई ठरंदी अॼु से त नाहिने रहिया गुल से नाहिने यार अॼु हिन चमन जा लटे आया कांधी ॾही मणा मिट्टीअ जा ओ खणी कुझु वया कीन जे मालिक लखन जा लटे आया कांधी ॾही मणा मिट्टीअ जा अदा फानी आगे हिसारो ज़मानो हिसारो ज़मानो चवे सच थो तोखे ही नादर निमाणो ही नादर निमाणो जुदा थी विया जेके जुदा थी विया जेके हुया ठार अखियुनि जा लटे आया कांधी ॾही मणा मिट्टीअ जा सब हिते पियो हूंदो मुंहिंजा जानी सब हिते पियो हूंदो मोहम्मद उस्मान मौजूद हिते जॾहिं मरहूम हुयो ये ओताकू हुयूं अॼु उहो कोन्हे उहे ज़मीनूं उहे ओताकू आहिनि या कोन्हनि ॻाल्हायो मालिक वेठा हन अल्लाह वया वॾी हयाती ॾियनि वेठा हन न जॾहिं मोहम्मद उस्मान अञा ॼाओ ई कोन हुयो त ही ज़मीनूं ही सभु कुझु हुयो या कोन हुयो उन खां अॻु मालिक वेठा हा उन खां अॻु मालिक हे सजण साईं जे फ़कीर जा ही ख़ुदा वास्ते हथ ॿधण क़बूल कर हिन हक़ीक़त खे सम्झ हिते मालिक कोई कोन्हे हिन ज़मीन जो मालिक हिकिड़ो अल्लाह आहे ॿियो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा याद रखी छॾ हिते सब को किराएदार आहे जेको अचे थो जेतिरो टाइम रहे थो उहो किरायो थो पियो भरे घर सुहिणो ठाराई सुहिणो कयईं किरायो पूरो थियो वरी वञी पंहिंजे घर में सुतो वरी ॿियो आयो वरी उन मेहनत कई वरी टाइम पूरो थियो वरी उहो वियो कोई आता है कोई जाता है महफिल का रंग वही है अरे साकी की नवाजिश जारी है मेहमान बदलते रहते हैं यार याद रखी छॾ हिते हमेशा जे लाइ कोई कोन आयो आहे जेको ईंदो वरी वापस वेंदो इन करे मुंहिंजा जानी उहो कर जेको हिते बि कम अचई त हुते बि कम अचे अर्ज़ पे कयुम भाइरनि पाण में सलाह कई ॻाल्हि याद आया विसरी वई भाइरनि पाण में सलाह कई कहिड़ी सलाह कई सुबुह जो सवेल आधीअ जो उथी करे भाइर पाण में सलाह था पिया कनि रब क़ुरान नाज़िल थो पियो करे
सोचो त सही मुसलमान मुझो अल्लाह उन्हनि जे गाल के पांजो कलाम बनाए रहियो आ। अल्लाह कुरान करीम के नसीहत करे मोकिलियो आ। पांजे मखलूक के अल्लाह समझाए रहियो आ। उन्हनि ॿाहिरुनि सलाह करे फाइनल फैसलो कयो असुर जो निकरी हलंदासी दुनिया सजी आराम में हूंदी पाण पांजी निकल खजी खणी ईंदासी सुबुह जो फकीर ईंदा ॾिसंदा मालिक कोन्हनि के उहे मोटी वींदा। हाणे उन्हनि फैसलो कयो हिक ॿिए खां मोकिलाए सुम्ही पया हो सुम्ही पया जेको सुम्हंदो ई नाहे उन पंहिंजो कमड़ो करे छॾियो। फताफ अलैहा ताइफुम मिर रब्बिक वहुम नाइमून। अल्लाह जे कुरान करीम के खोलियो जेडी मल सुबह जो सवेल ॿाहिरि हिक ॿिए खे सॾु कयो ओदा वली दाद ओदा करीम दाद ओदा वारो अच तेज थी थी सिज न उभरी वञे रोशनी न थी वञे हमराह तकड़ तकड़ में निकता अॼु ॿाहिरि ॾाढो ख़ुशीअ में ॾाढो शौक़ में अचनि था जीअं पंहिंजे बाग़ जे दरवाज़े ते पहुता हीअं अंदर जो निहारीन तवज्जो अंदर जो निहारीन त सखड़ा खजन जा थोड़ा बीठा हल न उन्हनि में माला न उन्हनि में डंगहल न उन्हनि में फर्रा न उन्हनि में पन्नहल इएं रातो रात में को इएं दे आयो जेको हिननि खे ख़त्म करे वियो। अखियुनि खे महटण लॻा हिक ॿिए खे चवण लॻा भुलिजी त कोन पिया हूं वरी मोटी आया ॿाहिरि हेॾे होॾे निहारण लॻा न न बाग़ बि असांजो साॻियो आहे पनी बि असांजी साॻी आहे वरी निहारीन हेठि ज़रो बि कोन्हे कंहिंजो पेर बि कोन्हे कंहिंजो निशान बि कोन्हे अल्लाह तल्लाह ख़त्म थी वियो चारई कुंडूं बाग़ जूं घुबियूं कुछ भी नज़र कोन आयो जेॾी महिल सभु कुझु हथनि मां हलियो वियो ज़ारो कतार रोअण लॻा हिक ॿिए खे तुहमतूं ॾियण लॻा त जेकॾहिं तूं असां इंशा अल्लाह रुगी चऊं हा अल्लाह जे ज़ात खे इन फ़ैसले में गॾु कयूं हा इंशा अल्लाह जी माना जे रब चाहियो त कंदासीं त ही हेतिरो पाण सां कोन थिए हा असां चयो त मखलूक खां था लिखूं ख़ालिक चयो माण्हुनि खां लिखो ख़ालिक खां काॾे लिखंदे जागो था तव्हां सामे बि खोड़ हूंदा बाबो त ही बकर ॾींदो हो सदाई हाणे असांजा वलर वधी विया आहिनि हाणे असां कोन था ॾेई सघूं इहो तूं न ही तोखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजे बाबे खे जे बकर जे एवज़ 10 मिलंदा हा त तूं न कंहिं ग़रीब जी ख़िदमत कंदे त शायदि तोखे 10 खां वधीक 20 मिली वञनि छो त ॾियण वारी रब जी ज़ात मौजूद आहे। मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे पाक क़ुरान करीम तव्हां असांखे इहा नसीहत फरमाई आहे अल्लाह जे क़ुरान करीम तव्हां असांखे बुधायो त अल्लाह ते भरोसो रखो इन करे रब कुरान जी जेका आयत पढ़ियम वरी मोटी उन पासे हला या थकजी पिया हो तव्हां मां हथ कढा सुभान अल्लाह त चओ था बुधायो त कोन त थकजी पिया हो तव्हां मां हथ कढा या अञा अॻिते हला नंढड़ो हिकिड़ो चवे हल हल थक मानी खाई आयो जेके आसरे में वेठा आहिनि उन्हनि खां को पुछे त 12 बजे मानी जो कहिड़ो मज़ो हूंदो आहे। बहरहाल मुंहिंजा दोस्तो ये जिंदगी के मेले दुनिया में कम न होंगे अफसोस हम न होंगे ये जिंदगी जा मेला पिया हलंदा ख़बर न आहे तूं असां हूंदासीं या कोन हूंदासीं। मां क़ुरान करीम जी हिकु आयत तिलावत कई दिलि चवे थी उनखे वरी तिलावत करे तव्हांखे वरी यादि ॾियारियां जे जागो था त भला हिकिड़ो दफ़ो मदीने वारे वीर ते थोरो ॾाढा दुरूद पढ़ो त ॾिसां जागो था। हबीब अल्लाह अदब डरो थियो जानी तू तो वडी रण कर ना सदको वने मुंजा दोस्तो बस ठहरो
ॾाढो थो यार माया समाटी माण्हू मता कोड़ो कचो जुमरो निकिरंदो त कोन सजण साईं जा गुलाम हूं इंशाअल्लाह ताला पर पोइ बि डपु थींदो आहे त मता तव्हांजे समाट में वरी उहो जुमलो को सही न हुजे ऐं रस्ते में चे बीह रहो त घारो छा पियो चई ॾे ख़बर पोइ मां बाहूं वधणी पवनि इन करे मां कुझु आई कोन थो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो यादि रखो ही हिकिड़ो पल पल वॾो क़ीमती आहे एक पल पल वडो कीमती आहे। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया अल्लज़ीन युनफिकून फिस्सर्राइ वद्दर्राइ वल्काज़िमीनल गैज़ वल्आफ़ीन अन्निन्नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो जिंदगी दुखन वारी हुजे या जिंदगी सुखन वारी हुजे दौलत जाम हुजे या दौलत थोरी हुजे अल्लाह जा जेके नेक सालिह बाना हल मुझे बेनियाज़ रब जे ज़ात बाबरकात फरमायो उहे अल्लाह जे राह में हमेशा खर्च कंदा रहंदा हल दुखन में तॾहिं भी खर्च कंदा हल सुखन में तॾहिं भी खर्च कंदा हल जॾहिं उहे अल्लाह जे राह में खर्च कंदा हल त मुझो करीम रब जी ज़ात बाबरकात उन्हनि खे पंहिंजे गंज मां ईअं अता फरमाईंदो आहे जो मुझो अल्लाह उन्हनि खे पंहिंजे गंज मां एतिरी रिज़्क़ रोज़ीअ में बरकतूं अता फरमाईंदो आहे जो उन्हनि कॾहिं ख्वाब में बि कोन सोचियो आहे। मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो रुगी खर्च करणु काफ़ी नाहे वल काज़िमीनल गैज़ जियां दौलत मां पैसा कढी तो अल्लाह जे राह में खर्च करी त माण्हुनि खे खारायां त मुझो रब राज़ी थे ईअं अंदर मां बि कुझु गंद कढंदो कर समझो पिया कुरान अंदर मां बि कुझु कुझु अंदर खे बि साफ़ कंदो कर ईअं न त रुगी खैरात बि कर निमाज़ बि पढ़ मौलवी हुजे राति ॾींहुं मुसल्ले ते पियो आहे निमाज़ रोज़ा ज़कात हज करे थो पियो पर जेकॾहिं निस्त हमरा अचेसि थो वारे में त अहिड़ो ठका थो कराए जो नांग जो खाधल बचे मौलवीअ जो न बचे छा थो सम्झी त हिन मौलवीअ लाइ तुंहिंजो छा ख़्यालु हूंदो चवंदे वॾो को अंदर जो पलीत आहे पर वीचारो केतिरो बि ग़रीब आहे सादो आहे जे राति सभिनी जे लाइ भलाई जो दुआऊं तो घुरे चवंदो यार आहे गरीब पर दिल जो केॾो रब अमीर करे छॾियो आहे। अज़ीज़ाने मन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन ते राज़ी थींदो आहे जेको अल्लाह जे राह में खर्च कंदो आहे दुख जे टाइम ते भी सुख जे टाइम ते भी। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो ॿियो मां अल्लाह उन सां प्यार कंदो हा जेको अंदर में बुग़्ज़ न रखंदो आहे टियों मां अल्लाह उन सां प्यार कंदो हा जेको माण्हुनि खे मुआफ़ कंदो आहे माण्हुनि खे मुआफ़ कर अंदर में बुग़्ज़ न रख अल्लाह जे राह में खर्च कर प्यार जो ज़िम्मो रब खयो जन्नत जो ज़िम्मो मुस्तफा करीम खयो इन सब जे लाइ रुगी ॻाल्हि करणु काफ़ी नाहे वमन अरादल आखिरत वसअ लहा सअयहा अल्लाह फरमाए थो जेको बि इरादो तो करे त मांजी आखिरत सुहिणी थिए रुगी इरादो काफ़ी नाहे हमरा ईंदा न इरादो कयो कुरान तो चवे रुगी इरादो काफ़ी नाहे वसअ लहा सअयहा उन इरादे जे लाइ उहा मेहनत करण भी ज़रूरी आहे रुगी चवी त मां कणक काहींदुसि इरादो करे वेही रही हर न हलाई बिज न छटी पाणी न वही झार न हकली पाण ई कणक तैयार कान थींदी इरादो भी करणो आहे ज़मीन भी खेड़ी करणी आहे उन में रेज भी बिज भी छटणो आ कलर भी छटणो आ संभाल भी करणी आ इहे कम तू कर सवा मण मां 100 मण मुझो रब पाण करे छॾींदो।
अल्लाह ताला फरमाए तो रुगी इए न चो त मुझो अल्लाह मालिका मुझो रब मुखे माफ कंदो माफ मुझो रब तोखे कंदो गुनाह मुझो रब तोखे बख्शींदो जिंदगी तोखे इज्जत वारी मुझो रब ॾींदो परेशानियूं तुंहिंजूं रब मुझो दूर कंदो लेकिन मुझे रब फरमायो इन सब इरादे जे ला कोशिश भी त कर केड़ी कोशिश कर मां अल्लाह सा प्यार कर मुझे मखलूक सा प्यार कर मुझे महबूब मुस्तफा जे हुक्मन जी ताबेदारी कर या अल्लाह मां त अणपढ़ियो सादो हां कीअं तो रब सां प्यार कबो आ कीअं सिखा किथों सिखा मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो मां अल्लाह दुनिया जे अंदर औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून मां अल्लाह जा दोस्त दुनिया में मौजूद हल जेके बेखौफ हल जेके गमगीन न थींदा हल जन जे दिल जी तमन्ना मां अल्लाह जे ज़ात जो कुर्ब होंदो आ तू उनन सा हम नशीनी अख्तियार कर तू उनन जे सुहबत में वञ मां अल्लाह तोखे हुक्म थो ॾियां या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इत्तकुल्लाह डिजो मां अल्लाह का वकूनू मअस्सादिकीन ऐं सादिकन जी सुहबत कयो डिजो भी मां अल्लाह का सादिकन जी सुहबत भी कयो इहे बकम तव्हां कयो दुनिया ऐं आखिरत तव्हां जी तव्हां जो रब संवारे छॾींदो सिर्फ इरादो करण काफ़ी कोने इरादे सां गॾो गॾु कोशिश करण भी जरूरी आ त अल्लाह जा बालो तव्हां सां कोशिश कंदासीं त इंशा अल्लाह ताला मुझो करीम रब तव्हां सां के कोशिशुनि जो सुहिणो सिलो अता फरमाईंदो इंशा अल्लाह ताला इजाज़त ॾियो त मां इहो लफ़्ज़ चई वठां मुर्शिद जाहो दीवाना असां परवाना हो परवाना मुर्शिद जाहो परवाना अस दीवाना हो दीवाना दीवाना हो दीवाना दीवाना हो मस्ताना मस्ताना हो परवाना सजन साईं जा दीवाना अस मस्ताना हो परवाना सुहणी सूरत सुबहान अल्लाह ॾिसी चवे दिल अल्लाह अल्लाह ॾिसी चवे दिल अल्लाह अल्लाह सुहणी सूरत सुबहान अल्लाह ॾिसी चवे दिल अल्लाह अल्लाह ॾिसी चवे दिल अल्लाह अल्लाह जलवेदार अजाना ना जलवेदार अजाना ना अस दीवाना हो दीवाना मुर्शिद जाहो परवाना अस दीवाना हो दीवाना जानिब अहिड़ो जाम पियारियो अंदर असां जो आगे उजारियो अंदर असां जो आगे उजारियो जानिब अहिड़ो जाम पियारियो अंदर असां जो आगे उजारियो अंदर असां जो आगे उजारियो वसन सजण जा मैखाना वसन सजण जा मैखाना असां दीवाना हो दीवाना अल्लाह आबाद में अची त ॾिस तू रंग सजण जे में रची त ॾिस तू रंग सजण जे में रची त ॾिस तो देर न कर जल्दी आना देर न कर जल्दी आना अस दीवाना हो दीवाना मुर्शिद जाहो परवाना अस दीवाना हो दीवाना हक सजण साईं चवंदा आहियूं नारो हणी अस नचंदा आहियूं नारो हणी अस नचंदा आहियूं हक सजण साईं चवंदा आहियूं नारो हणी अस नचंदा आहियूं नारो हणी अस नचंदा आहियूं मस्तीअ में हो मस्ताना मस्तीअ में हो मस्ताना अस दीवाना हो दीवाना अल्लाह कुरान करीम में फरमाए मन अरादल आखिरत
वसालहा सयहा वहुव मोमिन जे पंहिंजी आखिरत भली करण चाहियो था, पंहिंजी आखिरत संवारण चाहियो था, पंहिंजी आखिरत मां जुमले ते मोटी अचां। तव्हां चओ दोस्त प्रोग्राम ईसाले सवाब जो ए सजण साईं जो फ़कीर पंहिंजी आखिरत पियो चवे। चओ त ब क़ुरान जो आयतूं पढ़ी ॿुधायां। ॿिन्ही में करीम रब फरमायो पहिरीं पंहिंजे लाइ बख़्शिश घुरो, पोइ पंहिंजे अबे अम्मा जे लाइ घुरंदा कयो। पढ़ा कुरान जवाब ॾियो थकिजी पिया हो। अमा तव्हां चवंदो चरियो यको 30 सिपारा पढ़ो असां चांडन वटि पढ़े कुझु ॿिए हंधि वञी पढ़े। ओ मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾ हे जेको न सॼे क़ुरान मां कॾहिं हुतां कॾहिं हुतां कॾहिं हुतां कॾहिं हुतां अल्लाह जे क़ुरान जी तिलावत पियो कयां, रब राज़ी थिए थो या नथो थिए? जवाब ॾे। क़ुरान जी तिलावत हली अल्लाह जो क़ुरान थो ॿुधा। व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। अल्लाह ताला फरमाए जॾहिं मुंहिंजो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे मां अल्लाह जे रहमत जो नुज़ूल ख़ास थींदो आहे। फर्श ते रब जो क़ुरान हली रहियो आहे, अर्श खां अल्लाह जी रहमत वसी रही आहे। मोहम्मद उस्मान चांडे जे क़ब्र खे रब जन्नत जे बाग़न मां बाग़ बनाए रहियो आहे। मदीने जे मीर फरमायो जॾहिं को दोस्त मित्र अजीज या मोमिन मोमिन जे लाइ अल्लाह जे दरबार में बख़्शिश जी दुआ घुरंदो आहे या अल्लाह जे राह में पंहिंजे अजीज करीब लाइ ख़ैर कंदो आहे या कंहिं मिस्कीन खे वगड़ो पाराईंदो आहे या कंहिं ग़रीब जी मदद कंदो आहे, नियत कंदो आहे ओ मुंहिंजा करीम रब ही अमल मूं कयो आहे, हिन जो सवाब मुझे अदा साईं मोहम्मद उस्मान जे रूह खे या अल्लाह ही ख़र्च मूं कयो आहे, असांजो ही सवाब बाबा साईं मोहम्मद उस्मान जे रूह खे पहुचे। मदीने जे मीर फरमायो जॾहिं बानो अल्लाह जे राह में ख़र्च करे दुआ घुरंदो आहे मुंहिंजो अल्लाह उन जी दुआ क़बूल कंदो आहे। दुआ उन जी छो त रब क़ुरान में चयो उदऊनी अस्तजिब लकुम, तू मूंखां दुआ घुर त मां रब तुंहिंजी क़बूल कयां। अल्लाह उन जी दुआ क़बूल कंदो आहे, मुंहिंजो रब उन जी दुआ क़बूल करे। उन तोहफ़े खे अल्लाह ताला हुकुम फरमाईंदो आहे त जन्नत जे रुमालन में वेढ़े खुशबूदार बनाए उन शख्स ॾे खणी वञो जन जे अज़ीज़ो अकारिब तोहफ़ो मोकिलियो आहे। जॾहिं अल्लाह क़बूल कंदो आहे त उन क़बूलियत जी बरकत जन्नत जी खुशबू लगंदी आहे। मदीने जे मीर फरमायो जॾहिं क़ब्र में उन खे उहो तोहफ़ो मिलंदो आहे, हदीस पाक जा लफ़्ज़ उहो क़ब्र वारो एतिरो ख़ुश थींदो आहे जो दुनिया में हुन खे बादशाही मिले हां उन ते ओतिरो ख़ुश कोन थिए हां जेको अॼु क़ब्र में हिकिड़े तोहफ़े जे अचण ते ख़ुश थी रहियो आहे। वज़ाहत कंदो हला मता गरीब तू सोची तदे इरशाद वारा त वडेरा हुया हेडो खैरात करे देगियूं लाहे गोए खणी वया जेके अल्लाह जेतिरो ॾिनो आ तो वट दौलत नाहे त कहिड़ी वॾी ॻाल्हि आ, तोखे अल्लाह दिल जो ॾिनी आ, तोखे अल्लाह ज़ुबान जो ॾिनी आ। बस रुगी अबे अम्मा जे मज़ार ते वञ या पंहिंजे बिस्तरे ते हुज, बस अल्लाह जे ज़ात जे दरबार में पंहिंजे दिल खे हाज़िर करे मदीने वारे मीर जो वसीलो ॾेई करे रुगी हिकिड़ो कलमो पढ़ी करे हुज़ूर जे सॼी उम्मत खे बख़्श करे अबे अम्मा जे बख़्शिश ला दुआ घुर। राणो रीझी पवे
त उन हिकड़े कलमे ते उहो अजर अता करे जेको अमीर जे किरोड़ देगन ते भी न करे छॾे। मालिकाना दान बेनियाज़ान चो त अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो लै यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा बिनकुम। अल्लाह फरमायो तव्हां जो गोश्त मां रब वटि कोन पुजंदो आ, तव्हां जो खून वहाइण मां रब वटि कोन पुजंदो आ। मतां चई त भले में भलो ढोर थो कयां सभिनी खां वधीक पुजंदो, घणो ताक़तवर थो कयां सभिनी खां अॻु में पहुचंदो। रब चवे थो न न न तुंहिंजो भलो ढोर पहुचंदो आ, न उन जो गोश्त पुजंदो आ, न उन जो रत पुजंदो आ। मौला छा पुजंदो आ? रब चवे थो तुंहिंजे दिल जो इरादो तक़वा पुजंदी आ। तुंहिंजा इहे ढोर न तुंहिंजो ख़ैरातूं न इहे बाद में पुजंदियूं न। हा ढोर भी भलो कयो थई, दिल में ख़याल भी भलो कयो थई, पोइ नूरुन अला नूर खैरात भी भली कई, दिल में बस हिकड़ी तमन्ना ओ मुझा राणा राजी थी पैजा, ओ मुझा सोहना राजी थी पैजा, मुझे बाबे साईं जे कब्र के जन्नत जे बागन मां बाग बना जा, मुझे भाईड़ जे कब्र के जन्नत जे बागन मां बाग बना जा। मौला हुजूर जे उम्मत जी बख्शिश फरमा जा, मौला मुझो मुझे बचड़न जो खैर कजा। तमन्ना बस इहा ही इहा पे थी हलई, पो तुझो खैर भी भलो तुझी दुआ भी भली, नूरुन अला नूर लगो पयो आ। पर मुझा गरीब भा जेकरे तो वट दौलत ना आहे त हिकड़ो कलमो पढ़ी रुगी अखड़ियूं आलियूं करे दुआ घुर मुझो रब तोखे कलमे जो अलाए छा अता करे छॾी। अल्लाह जी ज़ात बा बरकात जा मानड़ो त मां अर्ज़ पे कयो तव्हां सभिनी दोस्तन खे त मदीने जे साईं फरमायो त मरण वारो यंतज़िर इंतज़ार कंदो आ पोयर जो। अॼु अते नाला एक दफो वरी वठा। अज मरहूम मोहम्मद उस्मान चांडे जी कब्र में उन जे रूह वट जडे उन जे बचड़े मोहम्मद हुसैन, उन जे बचड़े गुलाम रसूल ऐं उन जा भाइर अदा मुराद अली, रईस इरशाद अली या घर जा बिया भाती या दोस्त अजीज ए जेके सब सजण साईं जा फकीर गड थिया हथड़ा खणी दुआ कंदा मौला मरहूम मोहम्मद उस्मान जी पारत हुजे। मदीने जे साईं फरमायो 40 मुसलमान गड थियन हथड़ा खणन, इए थी न तो सके जो मुझो रब उन जी दुआ कबूल न करे। हिते त हज़ारे जड़ा वेठा हूं त मुझा दोस्तों ए इज्तमाई दुआउन जो इंतजाम इन करे कयो विंदो आ त अल्लाह ही अल्लाह जो रसूल राजी थी पवे। त अज भी दुआ है त मुझा सोहना करीम रब मदीने जे मीर जे सदके जेकी कुछ असा चयो आ असा सबनी बुधो आ, असा सबनी के उन जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए जा। जन खैर कयो आ उन जो खैर कबूल फरमाए जा, जे मरहूम जे नियत कयो वयो मौला उन जी बख्शिश फरमाए जा। अल्लाह अव्हां जो अचण वेहण बुधण मुकिने कोझड़े जो बुधाइण पांजे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। एक दफो अलहम्द टे भेरा कुल वल्लाह शरीफ पढ़ो त दुआए खैर। घणो कोन 2 कलाक ॻाल्हाए कुल शरीफ पढ़ो मुझा।